5 जुलाई 1977 पाकिस्तान जी तारीख़ जो हिकु इंतहाई ॾुखोईंदड़ ऐं कारो ॾींहुं आहे जॾहिं हिकु चूंडियल जमहूरी हुकूमत जो ख़ात्मो करे आइन खे मुअत्तल कयो वियो ऐं मुल्क ते मार्शल लॉ बणियो वियो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पीपी ज़िले दादू जे नायब सदर नूर मोहम्मद चांडियो, तालका सदर रईस एजाज चांडियो, सिटी जनरल सेक्रेटरी एजाज सुमरो, सिटी सीतारोड़ी सदर लाल अकबर जावरी, सिटी खैरपुर नाथन शाह जे सदर, सीनियर नायब सदर मोहम्मद हाशिम लांडर, कुर्बान अली सियाल नायब सदर जाहिद जंगेजो, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी बरकत बुगियो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी फिदा बबर सिजाज चांडियो ऐं ॿियनि अॻवाननि तक़रीरूं कंदे चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जमहूरियत, अवामी हक़नि ऐं आइन जी बालादस्ती जो अलमबरदार हो जंहिं अवाम खे सियासी शऊर, ख़ुद एतमादी ऐं पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारण जो हौसलो ॾिनो। जमहूरियत जी राह में ॾिनल संदसि कुर्बानी ऐं बाद में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जदोजहद पाकिस्तान जी सियासी तारीख़ जो रोशन बाब आहे। सुबैर अहमद जूने जो चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अमरियत, गैर जमहूरी कुवतनि ऐं आइन शिकनी जी मुखालफ़त कई आहे ऐं जमहूरियत जी बहाली, पार्लियामेंट जी बालादस्ती ऐं अवाम जे वोट जे तक़दुस लाइ तारीख़ी कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असांजो इहो एहतजाज 5 जुलाई 1977 में असांजे महबूब क़ैद शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी चूंडियल हुकूमत ख़त्म करण जे ख़िलाफ़ आहे। अॼु खां 1977 में असांजे एशिया जे अज़ीम लीडर, अवाम जे महबूब जी लीडर, पाकिस्तान जे चूंडियल वज़ीर आज़म, पहिरें वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी हुकूमत खे जनरल ज़िया ऐं साम्राजी कुवतनि इन जे करे टोड़ियो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो अवाम में हिकिड़ो फ़लसफ़ो वहंदो, माण्हुनि खे वोट जो हक़ ॾियणु ॾिनो, माण्हुनि खे जीअण जा रस्ता ॾिना, हिते रोज़गार आंदो। पाकिस्तान जे अंदरि स्टील मिल्स, एयरपोर्ट, यूनिवर्सिटियूं, मेडिकल इदारा, लखे माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वियो। माण्हुनि जी ख़ुशहाली थी। हिन वॾेर की राज, हिन चौधरी राज मां अवाम जी जान छुटी ऐं अवाम जेको आहे सो सिधो असां पंहिंजे नुमाइंदनि खे चूंडण लॻी। इहा ॻाल्हि साम्राजी हुकूमतनि खे न वणी। नतीजे तौर ते असांजे महबूब क़ैद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी हुकूमत खे 5 जुलाई ते ख़त्म कयो वियो ऐं हिन मुल्क में हिकिड़ो कारो दौर शुरू कयो।